हेलो एवरीबॉडी, कीअं आहियो दोस्तो? मूंखे उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव, अल्लाह ताला जी अमान में हूंदव। अॼु हिकु अहिड़ो वे तव्हां सां शेयर करे रहियो आहियां जेको तव्हांखे फाइनेंशियली ग्रो कंदो, जेको तव्हांजी ज़िंदगी खे पुरसुकून बनाईंदो, लेकिन सुकून न, एक्स्ट्रा सुकून तव्हांजी ज़िंदगी में प्रोवाइड कंदो। दोस्तो, अगरि अॼु जी वीडियो तव्हां मुकमल ॾिठी, आख़िर ताईं ॾिठी, ऐं इनशाअल्लाह मूंखे उन में तव्हां यकीनन आख़िर में इहो कमेंट ज़रूरु कंदो ऐं मूंखे जेको आहे थैंकफुल कमेंट ज़रूरु कंदो त अॼु जी वीडियो खे मुकमल ॾिसो त आख़िर ताईं तव्हांखे मां छा छा टिप्स थो ॾियां। दोस्तो, मां तव्हांखे इहो कोन ॿुधाईंदुसि त यूट्यूब चैनल कीअं ठाहिबो आहे, यूट्यूब चैनल जी SEO कीअं कबी आहे, यूट्यूब चैनल ते ग्रोथ कीअं कबी आहे। हा, यूट्यूब चैनल खे कहिड़े नमूने सां स्मार्ट वे तरीक़े सां, कहिड़े तरीक़े सां, स्मार्ट तरीक़े सां, हिकु यूनिक तरीक़े सां कीअं कामयाब करे सघो था ऐं पंहिंजे लाइ बहितरीन रिज़्क जो ज़रियो कीअं ठाहे सघो था। गुज़िरियल कुझु महीननि खां मुंहिंजे चैनल जा जेके स्टेट्स आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कंदुमि ऐं तव्हां कीअं कामयाब थी सघो था। हिकु थोरी ऐं बहितरीन ऐं स्मार्ट जेको आहे महिनत ऐं वर्क करे तव्हां पंहिंजे चैनल खे ग्रो करे सघो था। तव्हां कंहिं यूनिवर्सिटी में वेंदा आहियो, सिंध यूनिवर्सिटी में वेंदा आहियो, मेहरान यूनिवर्सिटी में वेंदा आहियो ऐं ॿियूं दुनिया जूं काफ़ी यूनिवर्सिटीज़ आहिनि जंहिंमें 5 सालनि खां पोइ बि तव्हां, मां ईअं ई थो सम्झां त धिका खाईंदा रहंदा आहियो। लेकिन अगरि हिन यूनिवर्सिटी खे तव्हां सिर्फ़ु हिकिड़ा 6 महीना ऐं आख़िर साल अगरि तव्हां हिन यूनिवर्सिटी खे ॾिनो त दोस्तो, हिन यूनिवर्सिटी मां इंटर्नशिप हासिल करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे ग्रो करे सघो था। जी हा दोस्तो, मां यूट्यूब जी ॻाल्हि पियो कयां। यूट्यूब ते तव्हां कीअं ग्रो करे सघो था, यूट्यूब ते तव्हां कीअं पंहिंजे रिज़्क जो ज़रियो ठाहे सघो था। अॼु जी वीडियो इंतिहाई क़ीमती आहे। लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कयो अगरि चैनल ते न आहियो, फेसबुक पेज ते न आहियो त फेसबुक पेज खे ज़रूरु लाइक कजो। अॼु जी वीडियो तव्हांजी ज़िंदगी खे तब्दील करण वारी आहे। तव्हांखे हरगिज़ इहो कोन ॿुधाईंदुसि त यूट्यूब चैनल ते कमु कीअं कबो आहे, लेकिन तव्हांखे अॼु मां प्रूफ ॾेई करे तव्हांखे इहो सम्झाईंदुसि त मूं कीअं 6 महीननि जे अंदरि जेको आहे कामयाबी हासिल कई आहे ऐं हाणे तव्हां कीअं जेको आहे 6 महीननि जी या साल जी महिनत करे पंहिंजे रिज़्क जो हिकु बहितरीन ज़रियो ठाहे सघो था। दोस्तो, तमामु बहितरीन वीडियो आहे, तमामु पावरफुल अॼु जी मुंहिंजी टॉक आहे दोस्तो तव्हां सां। लेकिन तव्हांखे मूंसां हिकिड़ो वाइदो करिणो पवंदो त जेकी शयूं मां तव्हां सां शेयर करे रहियो आहियां हिन ते इम्प्लीमेंट ज़रूरु कंदो, इन शइ खे तव्हां अॻियां खणी ज़रूरु हलंदव ऐं इनशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं तव्हां कामयाब बि ज़रूरु थींदव। दोस्तो, मुंहिंजो चैनल जो ही स्क्रीनशॉट चेक कयो। गुज़िरियल 6 महीननि खां 7 महीननि खां हिन चैनल ते मूं लाॻीतो वर्क कयो आहे, हिन चैनल ते मूं लाॻीतो कमु कयो आहे। हीउ मुंहिंजो चैनल आहे अल्ट्रासाउंड जो, जंहिं ते मां यूनिक तरीक़े सां अल्ट्रासाउंड सेखारींदो आहियां। इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाल जे अंदरि, इन चइनी मुल्कनि जे अंदरि बहितरीन यूट्यूबर मौजूदु आहिनि जेके बहितरीन तरीक़े सां अल्ट्रासाउंड सेखारीनि था। मां हिन कैटेगरी जी ॻाल्हि इन जे लाइ थो कयां जो आउं हिन कैटेगरी जे अंदरि मौजूदु आहियां। दोस्तो, बहितरीन यूट्यूबर मौजूदु आहिनि, लेकिन उन जे बावजूदु व्यूवरशिप मुंहिंजे चैनल खे ऐं जल्दी ग्रोथ छो मिली आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई तरीक़ो आहे त अल्ट्रासाउंड त हू बि सेखारीनि था, अल्ट्रासाउंड त मां बि सेखारियां थो, पर मुंहिंजो जेको तरीक़ो आहे उहो स्मार्ट तरीक़ो आहे, यूनिक तरीक़ो आहे। मां हिन चैनल खे ईज़ी करे जेको आहे बग़ैर कंहिं घणी एक्स्ट्रा इंग्लिश यूज़ करण जे जेको आहे मां आसान करे, आसान लफ़्ज़नि में जीअं कंहिं ॿार खे आङुर खां वठी करे हलंबो आहे, अहिड़े ई तरीक़े सां मां पंहिंजे स्टूडेंट्स खे जेको आहे सचाई ऐं ईमानदारी सां ऐं स्मार्ट वर्क से जेको आहे उन्हनि खे मां सेखारियां थो पियो ऐं उन्हनि खे सिखण में तमामु आसान महसूस थो थिए। हिन चैनल ते वञी तव्हां कमेंट्स बि जेको आहे चेकआउट करे सघो था त केॾो ईज़ी ऐं केॾो दुआऊं ॾियनि था माण्हू हिन कमेंट्स जे अंदरि मूंखे। इवन इंडिया खां काफ़ी सारा माण्हू जेको आहे, हाणे तव्हां सां जियोग्राफी मां शेयर करे रहियो आहियां। हिन चैनल जी जियोग्राफी ॾिसो त इंडिया में ही चैनल टॉप ते हली रहियो आहे, सेकेंडली पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाल, उन खां पोइ यूनाइटेड स्टेट ऐं दुबई, अमेरिका, मतिलबु ठीकु आहे, सोवन। त अहिड़े ई तरीक़े सां तव्हां कहिड़े तरीक़े सां कामयाब थी सघो था। हाणे अगरि कोई अल्ट्रासाउंड सिखाए थो त तव्हां उन जी कॉपी करे तव्हां बि अल्ट्रासाउंड सिखाइणु शुरू न कयो। अगरि को काई मतिलबु लैंग्वेज सिखाए थो त तव्हां बि उन जी कॉपी करे लैंग्वेज वारो कमु शुरू न कयो, उन में तव्हां थकी पवंदव। ठीकु आहे, तव्हां उहो कमु स्टार्ट कयो जेको तव्हांजे लाइ बेनिफिशियल आहे, उहो तव्हांजे ज़हन जे अंदरि मौजूदु आहे ऐं उन सलाहियत खे तव्हांखे सिर्फ़ु बेदार करिणो आहे, जेका सलाहियत तव्हांजे ज़हन जे अंदरि मौजूदु आहे। उन सलाहियत खे खणी तव्हां दुनिया सां शेयर करणु शुरू कयो ऐं उन खां पोइ ॾिसो तव्हां कीअं कामयाब था थियो।
तव्हांजी कामयाबी तव्हांजे अंदरि लिखियलु आहे, सिर्फ़ु उनखे ॻोल्हण जी देरि आहे दोस्तों मां आहियां सैयद अली वकार ऐं अहिड़ियूं टिप्स ऐं अहिड़ा फाइनेंशियली आइडियाज़ मां तव्हांजे लाइ खणी ईंदो रहंदुसि। अगरि तव्हांखे हिन चैनल मां थोरो बि फ़ाइदो हासिलु थिए थो त हिन वीडियो खे ज़रूरु जेको आहे लाइक कजो, चैनल खे ज़रूरु जेको आहे सब्सक्राइब कजो ऐं अगरि तव्हांखे मुंहिंजो कमु बहितरीनु लॻे थो ऐं वणे थो त मूंखे दुआ ज़रूरु ॾिजो दोस्तों।